अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधोदर खबर जो स्लो जारी है तमासा मीरपुर खास मां खबर शेख अंदालो मीरपुर खास पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मीरपुर खास उमरकोट सांगढ़ जे मुतासिर इलाइक़नि जे सिलसिले में सिंधड़ी एयरपोर्ट पहुंची वियो और मौके ते साण सां गॾु सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर हरिराम किशोरी लाल, सैयद सरदार अली शाह ऐं ॿिया शामिल हुआ। जॾहिं त पीपी जो सेनेटर आजिज़ दामरा, पीपी जो डिवीज़नल सदर आफ्ताब हुसैन शाह जीलानी, MNA मीर मुनवर अली खान टापुर ऐं मुक़ामी उहिदेदार बिलावल भुट्टो ज़रदारी जी आजा कई। जंहिं बाद खेसि वॾी गाॾियुनि जे जुलूस जे सूरत में MNA मीर मुनवर जी रिहाइशगाह ते आंदो वियो। रस्ते में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते संदसि शानदार इस्तक़बाल कयो ऐं गुलनि जी वर्का कई वई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajratnews.com।